कंधाकोट खां गुलाम सरवर शेख जी रिपोर्ट मुताबिक़ कंधाकोट में 27 अक्टूबर कारे ॾींहं जे मौक़े ते जमियत इस्लाम पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते जमात इस्लामी जे सूबाई अॻुवाण हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना, ज़िले अमीर ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी ऐं ॿियनि चयो त 27 अक्टूबर कश्मीर जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं भारतीय फ़ौज कश्मीर में दाख़िल थी कश्मीर ते ज़ुल्म कयो। 1947 खां अॼु ताईं कश्मीरी अवाम ते ज़ुल्म जबर जा पहाड़ टोड़िया पिया वञनि। उन वक़्त खां वठी भारत 90,000 खां वधीक फ़ौजी कश्मीर में दाख़िल करे चुको आहे। वलरल वादी दुनिया जी सभ खां वॾी जेल बणियल आहे। लखे माण्हू शहीद थी चुका आहिनि। हज़ारे ॿारनि खे अखियुनि जे नूर खां महरूम कयो वियो आहे ऐं औरतुनि जूं इज़तूं पामाल कयूं आहिनि ऐं लखे ॿार यतीम थी विया आहिनि। पर उन जे बावजूदि कश्मीरियुनि जो जज़्बो मज़बूत आहे। भारतीय दॿाए नथो सघे। कश्मीर पंहिंजे जिदोजहद खे जारी रखियो आहे। इंशाअल्लाह जल्द ज़ुल्म जी उहा कारी राति ख़तमु थींदी ऐं कश्मीरियुनि जी आज़ादीअ जो सिज उभरंदो।